रमू गुजारो थियो साइण। हेॾां अच। मूंखे तोसां हिकु ॻाल्हि करणी आहे। मूमल ऐं संदसि मासात चनेसर खे मारण जी कोशिश में आहिनि। हाउ साइण, ई त आउं बि ॾिसां पियो। साइण, ॿिन्ही ॼणे जी पिंड में सुस फुस लॻी पई आहिनि। चनेसर खे चयो अथमि, पर हू मुंहिंजी ॻाल्हि ते एतिबार ई नथो करे। हाउ साइण, ई मुंहिंजी वॾी ग़लती पियो करे। चनेसर खे मारण जी कोशिश जारी अथनि, पर अञा हिन में कामयाब न थिया आहिनि। रब पयो रहम करे साइण, पर जेकॾहिं न ही ॿई पाण में कामयाब थी विया त पोइ त ही पाण खे तंग करण जी कोशिश कंदा। ए साइण, नौकरी टोकरी आहे। मुख त साइण नौकरी ॿिए हंधि बि जुड़ी वेंदी, पर तोहजो गुजारो थींदो साइण। रमू एतिरी बेवकूफ़ त मां बि न आहियां। पंहिंजो बंदोबस्त मां बि कंदमि। एतिरो जल्दी मूंखे हितां कढी कोन सघंदा। हाउ साइण हाउ, तूं बि होशियारी कज साइण, होशियारी। रमू तूं फिकर न कर, ऐं तुंहिंजी नौकरी खे बि कुझु कोन थींदो। तोहजी महिरबानी। भले हाणे तूं वञ। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।